कराची जा नौजवानों, भेनरों, भावरों, मूं सवेल शाहराए फैसल कायदा ईंदे विख विख ते हज़ारे लखे माण्हुनि जा ही इज्तिमा ऐं हुजूम ॾिसी सोचियो पे त असीं खणी साल जा 364 ॾींहं छिड़ विछड़ हूंदा आहियूं, हिक ॿिए जे पोयां लॻल हूंदा आहियूं, गिलाउनि में तबसरनि में हूंदा आहियूं, सुता पिया हूंदा आहियूं, होटलुनि ते चांहि जे कप लाइ ॾींहं गुज़ारे छॾींदा आहियूं। पर साल में घटि हिकिड़ो ॾींहुं अचे थो जॾहिं सिंधियुनि जे ललकार सां सॼो ज़मीन ऐं आसमान गूंजनि था। उहो हिकिड़ो ॾींहुं अचे थो जॾहिं सॼी सिंध हुजूम ऐं गूंजूं ऐं नारा बणिजी वञे थी ऐं सिंध जे दुश्मननि जूं दिलियूं लरज़नि थियूं। सिंध जा दुश्मन ख़ौफ़ज़दा थी वञनि था, ॾकी वञनि था, डिॼी वञनि था, सोचनि था ही मुसीबतूं, ही जेके मुसीबतूं बीठियूं आहिनि, इहे हिकिड़ो ॾींहुं जेकॾहिं हीअं आहिनि, इहे जेकॾहिं 365 ॾींहं ईअं थी पवनि त पोइ असांजो कहिड़ो असरु थींदो। तंहिंजे करे सिंधियो केॾो न भलो थिए जो पाण 365 ॾींहं न त घटि में घटि साल में 100 ॾींहं ईअं हुजूं। केॾो न बहितर थिए जो इहे जेके रस्ता आहिनि मलीर खां किलिफ्टन ताईं ऐं लांढीअ खां क्यामाड़ी ऐं लियारीअ ताईं, इन्हनि रस्तनि ते रोज़ पंहिंजी वाक़िफ़ ज़बान कननि ते अचे, रक्षाउनि मां, चिंचिन मां, कॾहिं गाॾियुनि मां, बसुनि मां, सवारियुनि मां, दुकाननि मां, शटरनि मां ऐं मार्केटुनि मां उहा अमड़ जी ॿोली जंहिंमें पाण लोलियूं ॿुधियूं आहिनि, उहा अमड़ जी ॿोली असांजे कननि ते कराचीअ जे जेकॾहिं हिकिड़े हिकिड़े पाड़े ऐं खिटीअ मां गूंजंदी हुजे, हिकिड़े हिकिड़े रस्ते ते टोपियूं ऐं अजरकूं पहिरियल माण्हू ईअं लंघंदा हुजनि जीअं लंडन में अंग्रेज़ था घुमनि, जीअं अबू ज़ैदी में अरब था घुमनि, जीअं मुंबई में मिराठा था घुमनि, जीअं ढाका में बंगाली था घुमनि, जीअं न्यूयॉर्क में अमेरिकन्स आहिनि, जीअं फ्रैंकफर्ट में जर्मन्स आहिनि, जीअं पेरिस में फ्रेंच आहिनि, जीअं कुआलालंपुर में मलईज़ आहिनि, ईअं जेकॾहिं सिंधी पंहिंजे वतन ते, पंहिंजे राजधानीअ ते, पंहिंजे तख़्तगाह में जेकॾहिं ईअं मालिक हुजनि त पोइ ॿियो छा खपे। जेकॾहिं ईअं थी पवे ऐं ईअं कॾहिं थींदो, ईअं कॾहिं थींदो सिंधियो, हिते सोचो त इहो जज़्बनि सां बि थींदो, नारनि सां बि थींदो, हकलुनि ऐं ललकारुनि सां बि थींदो, पर हुन सां फ़क़ति 10% थींदो, 90% इल्म सां थींदो, 90% मैरिट सां थींदो, 90% टेक्नोलॉजी सां थींदो, 90% इत्तेहाद सां थींदो, तंज़ीम सां थींदो, ज़ब्त सां थींदो, ॼाण सां थींदो ऐं अकुल सां थींदो। सिंधियो इल्म खां सवाइ, मैरिट खां सवाइ, पढ़ाईअ खां सवाइ, यूनिवर्सिटीज़ खां सवाइ पंहिंजो हशर उहो थी सघे थो। दुनिया में 7 वॾियूं तहज़ीबूं हुयूं, मेसोपोटेमियन, सुमेरियन, माया, इजिप्शियन, ग्रीक, रोमन, इंडस सिविलाइजेशन। उहे तहज़ीबुनि जा माण्हू आहिनि ई कोन। सुमेरियन न आहिनि, मेसोपोटेमियन न आहिनि, रोम हिकिड़ो नंढिड़ो शहर बणिजी वियो आहे, ग्रीस यूरोप जो नंढिड़ो मुल्क आहे, पर्शियन तहज़ीब ईरान नंढिड़ो मुल्क थी वियो आहे, गुम थी विया। इंडस सिविलाइजेशन बि गुम थी सघे थी, पाण जा वारिस न्यूज़ीलैंड जा मावरीज़ कुझु कोन्हनि, ऑस्ट्रेलिया जा एबोरिजिनल्स कुझु कोन्हनि, अमेरिका में रेड इंडियंस कुझु बि न आहिनि, कैनेडा में नेटिव्स गुम थी विया। छो गुम थी विया? हुननि बदिलजंदड़ दौर सां पाण खे तब्दील न कयो। हुननि नवनि दुनिया जी, नई दुनिया जे नयनि चैलेंजिस खे कोन सम्झो। हू सम्झंदा रहिया त असीं रुगो पर मथे ते हणी घोड़नि ते चढ़ी रेड इंडियन गजगोड़ूं कंदा डोड़ंदा रहंदासीं ऐं घोड़े ऐं सवारी जी ताक़त ते दुनिया झुकी वेंदी। उन्हनि खे दुनिया जे ॿियनि मुल्कनि मां ईंदड़ माण्हुनि पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील करे छॾियो। पाण खे इहो ख़तरो आहे, पाण पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील थी सघूं था जेकॾहिं बदिलजंदड़ दुनिया सां गॾु पाण खे तब्दील न कयो। जेकॾहिं पाण इल्म जो ऐं टेक्नोलॉजी जो रस्तो न वरितो त ही दुनिया पाण खे दुनिया ॾाढी ज़ालिम अथव। तब्दीली ॾाढी ज़ालिम आहे। तब्दीली पाण खे चाहे त आसमान जे बुलंदनि ते खणी वञे, तब्दीली चाहे त पाण खे ज़मीन ते धूड़ करे पेरनि में चिथे छॾे। तंहिंजे करे सिंधियो पाण खे तब्दील कयो, पाण खे बराबरि कयो। औरतुनि में मर्दनि जी बराबरी खपे।
पंहिंजे समाज में अधु 3.5 करोड़ औरतूं जेकॾहिं हेठि हूंदियूं त कुझु कोन थींदो। पंहिंजे समाज में जेकॾहिं अक़लियतूं गैर महफ़ूज़ हूंदियूं, पंहिंजे वतन में जेकॾहिं क्रिश्चियन, हिंदू, सिख, पारसी गैर महफ़ूज़ हूंदा, पाण तरक़ी कोन करे सघंदासीं। हीउ जेको सियालकोट में थियो आहे, इन क़िस्म जो को बि वाक़ियो सिंध में थिए त तव्हीं सभु मज़ामत कयो। सिंध में कंहिं बि अरनाईअ जी, सिंध में कंहिं बि जुनूनियत जी, सिंध में कंहिं बि इंतहा पसंदीअ जी जेकॾहिं विख बि खई वई त सिंध जा माण्हू मज़ामत कंदा। असीं चऊं था त उर्दू ॻाल्हाईंदड़, पंजाबी, पश्तो, बलोची, सराइकी, हिंदको, बरावी ॻाल्हाईंदड़ सभु असांजा भाउर आहिनि। अॼोके हिन ॾींहं ते इहो वचन आहे सिंध जे माण्हुनि जो, पंहिंजे वतन सां, पंहिंजे क़ौम सां, त असीं हिन पाकिस्तान में, हिन मुल्क में बराबरी चाहियूं था, असीं इंसाफ़ चाहियूं था, असीं पंहिंजे वतन जी मालिकी चाहियूं था। असीं चाहियूं था त पाकिस्तान जे 22 करोड़ माण्हुनि में 7 करोड़ सिंधी बि ओतिरा ख़ुशहाल हुजनि। उन्हनि खे बि लोड शेडिंग खां ईअं निजात हुजे जीअं ॿियनि शहरनि में आहे। उन्हनि खे पंहिंजे देश ते इख़्तियार हुजे, उन्हनि जे ॻोठनि में बि इल्मु हुजे, उन्हनि जे ॻोठ, उन्हनि जा शहर बि करप्शन खां पाक हुजनि। उन जे लाइ असीं सॼे मुल्क खे सॾु ॾियूं त असांजो साथ ॾियो। असीं जागीरदारी खे, सरदारी खे, असीं जरगाइयत खे, असीं क़बाइलियत खे कुझु न छॾींदासीं जेकॾहिं असांजूं अदालतूं असांजो साथ ॾियनि। अॼोके ॾींहं ते इहो बि वचन कयो त हिन वतन में वरी को नाज़िम जोखियो, का फहमीदा सियाल, का मैमूना सुमरो, का कुरतुलैन बुलेदी, का रुबीना उजण, को कान्हा कुमार क़तल न थींदो। ऐं जेकॾहिं थींदो त सॼी सिंध मज़ामत कंदी ऐं कातिलनि खे डसे उन्हनि खे पंहिंजे अंजाम ते पुॼाईंदी। जीअं सिंध